सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू। नाज़रीन, कड़ियो कवर 4 दिसंबर सकाफ़ती ॾियारो गवर्नमेंट मेन बॉयज़ हाई स्कूल कड़ियो कवर में गुलनि वांगुरु मुरकंदड़ ॿारनि शागिर्दनि सिंधी सकाफ़त रंग निर्वार करे 4 चंड लॻाए छॾिया। शागिर्दनि क़ौमी ऐं सकाफ़ती गीतनि ते रक़्स पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। स्कूल जे शागिर्दनि अजरक टोपी भर्त भरियल सिंधी कपड़नि सां सकाफ़ती प्रोग्राम में शरीक थिया। सकाफ़ती वेस करियल शागिर्द झूमर झुरकंदा रहिया। स्कूल जे इल्म दोस्त उस्तादनि ऐं स्कूल जे हेडमास्टर मोहम्मद बख्श लिगारी, साईं बाबू महेश्वरी, अली अकबर निज़ामानी, अब्दुल क़यूम ज़ई, मौलवी आदम सिकंदरी, साईं अब्दुल्ला जत, साईं हफ़ीज़ शेख ऐं ॿियनि उस्तादनि समेत स्टाफ सकाफ़ती प्रोग्राम करायो। प्रोग्राम खां पोइ हाई स्कूल खां फाज़ल चौक ताईं पुरजोश रैली कढी वई। फाज़ल चौक ते सिंधी सकाफ़ती गीतनि ते शागिर्दनि वॾे जोश ऐं जज़्बे सां रक़्स कयो।